अस्सलाम वालेकुम नाज़रीन, राजधानी टाइम जे अॼोके एडिशन सां इस्लामाबाद स्टूडियो में मां सिकंदर अली हुलियो। मूंखे ज्वाइन किया आहे सीनियर सहाफ़ी असांजे सथ सिंध टीवी जे सथ जो मोहतरम रज़ाक खटरी साहब। रज़ाक साहब, तव्हां अॼु इस्लामाबाद हिकिड़ो इवेंटफुल डे हो, तारीख़ी ॾींहुं बि हिकिड़े लिहाज़ खां हो। मियां साहब टियों दफ़ो पाकिस्तान जी तारीख़ में ॿीहर चूंडियो बि, क़ाइदे ऐवान बि थियो ऐं थोरी देरि अॻु तव्हां ॾिठो त ऐवान सदर में हल्फ बरदारी बि थी ऐं बाहि पाणी वारो हिसाब किताब, हेॾा ज़रदारी साहब कसम खणाए रहियो, हेॾा मियां साहब हो। सॼे ॾींहं खे तव्हां कीअं ॾिठो इस्लामाबाद खे कवर करे? न, मुंहिंजो ख़्यालु आहे त अॼु पाकिस्तान जे पाण उहे समूरा माण्हू कारकुन जिन जमहूरियत जे हवाले सां पंहिंजे पंहिंजे हदनि में रही जेके जदोजहदूं कयूं आहिनि, उन्हनि जे लाइ त ॾाढो सुठो तारीख़ी ॾींहुं हो। छाकाणि त गुज़िरियल तव्हां ॾिसो त काफ़ी महीननि खां पाकिस्तान में जेको कुझु थिए पियो उहो सभु नऊं नऊं ई आहे, उहे नवां नवां वाक़िया थियनि पिया। इन क़िस्म जी जेका इहा सूरत हाल आहे त इहा ॾाढी वॾी माना तव्हां सम्झो त जमहूरियत पसंदि लाइ इहा इंतिहाई अहम ॻाल्हि हुई त उहो नवाज़ शरीफ़ जेको 13 साल 8 महीना हिन पार्लियामेंट मां आउट रहियो ऐं जनरल मुशर्रफ हुनखे वज़ीर आज़म हाउस मां हथ कड़ियूं हणी रवानो कयो। अॼु वरी हिकु दफ़ो अवामी क़ुवत सां ऐं जे माण्हू हुनखे हथ खणी हणी रवानो कयो उहे इस्लामाबाद जे पंहिंजे घर में कैद आहे। हा, अॼु उहो पंहिंजे घर में आइन तोड़ण जे इल्ज़ाम में कैद आहे। ऐं तव्हां अॼु ॾिठो त अॼु पार्लियामेंट में पहिरीं ॾींहुं तव्हां हुयो जंहिं ॾींहुं हल्फ पियो खयों वियो त उन ॾींहुं महमूद ख़ान अचकज़ई इहा ॻाल्हि शुरू कई, चई त हिकिड़ी त ॻाल्हि उन इहा कई त पाकिस्तान में जिन आमरनि जो साथ ॾिनो 80 सैकड़ो माण्हू आहिनि पार्लियामेंट में वेठा आहिनि, पर उन वक़्तु 80 सैकड़ो मां जे पूरो त 60 सैकड़ो माण्हुनि जो कंधु हेठि थी वियो। ऐं उनखां पोइ उन वरी ॿी ॻाल्हि इहा कई त हाणे ख़ुदा जे नाले महिरबानी करे सियासी पार्टियूं अहिड़नि माण्हुनि ते पंहिंजे सिफ़नि जे अंदरि पाबंदी आणनि त न अचनि। त हीअ हिकिड़ी नई तब्दीली आहे हिन मुल्क में। मूंखे पहिरियों दफ़ो अॼु हुन जेका पॉलिसी स्टेटमेंट जारी ॾिनी आहे मियां नवाज़ शरीफ़, उहो केतिरनि ई हवालनि सां। अच्छा, पॉलिसी स्टेटमेंट अचूं था। अच्छा रज़ाक साहब, हीउ जेको वोटनि वारो हिसाब किताब हो, 258 स्पीकर खे मिलिया उन ॾींहुं वोट 2 ॾींहं अॻु। अॼु मियां साहब खे 245 न, अॼु मियां साहब खे मिलिया आहिनि 244 14 वोट घटि मिलिया आहिनि। त हीअ कीअं पिया सम्झो? हिन जो मतिलबु आहे त हीअ त ज़ाहिर हुन में पीपल्स पार्टी उन ॾींहुं वोट कयो ऐं उन ॾींहुं MQM वोट न कयो, पर इहो अॼु उते सीन में ॾिठोसीं सॼो असेंबली लॉबी मां असीं त समूरियूं पार्टियूं हली वयूं होॾां रुगो PTI बीठी रही ऐं पीपल्स पार्टी बीठी रही। हा, न उहो ईअं थियणो हुयो, इन करे त जमात इस्लामी बि नवाज़ शरीफ़ खे वोट, हालांकि जमात इस्लामी KP में इतिहादिया, शेरपाऊ साहब जी क़ौमी वतन पार्टी KP में इतिहादिया PTI जी, पर हुननि वज़ीर आज़म जे लाइ वोट किथे? अॼु उन्हनि वज़ीर आज़म खे शेरपाऊ कयो आहे, मौलाना फज़ल रहमान कयो आहे ऐं तव्हांजो ANP जो केलो अमीर हैदर उते नंढियूं नंढियूं पार्टियूं जिन हिकु हिकु मेंबर आहे, ॿ मेंबर आहिनि। ANP सुबुह जो अनाउंसमेंट करे छॾी त असां अपोज़िशन में त वेंदासीं पर वोट कंदासीं मियां नवाज़ शरीफ़ खे। त इहा गुड चेंज, मतिलबु सुठी ॻाल्हि आहे। त ठीकु आहे, मगर हिकिड़ो सिस्टम हलणु घुरिजे। हिते हिन वक़्तु ॾिसो तव्हां ॾिसो न, अॼु बि हिकिड़ो ख़ौफ़ एक्चुअली अणसिधी तरह तारी हुयो पार्लियामेंट जे मथां त समूरियूं दुनियूं अॼु बि इहा ॻाल्हि कनि थियूं त हे समूरियूं बुरायूं असां रुॻो इन करे बर्दाश्त था कयूं त घटि में घटि हीउ सिस्टम हले, मथां लांग बूटनि वारा न अचनि ऐं उनखे वेड़े न वठनि। हीउ हिकिड़ो ख़ौफ़ हुयो जेको हिननि खे इन समूरियुनि बुराइयुनि खे क़बूल बि कराए थो ऐं चवे थो त कंहिं न कंहिं। अच्छा रज़ाक, इहो मूंखे ॿुधायो त हिन हिकिड़ी तरफ़ त एॾी मज़बूती आहे जो पहिरीं डेमोक्रेटिक डिस्पेंसेशन जेका आहे उहा ट्रांज़िशन मां निकिती, ॿिए खे इक़्तिदार हवाले पियो थिए, ऐवान सदर बि शायदि ज़ाहिर ख़ाली थींदो अॻिते हली, पर ॿिए तरफ़ इहो जो ख़ौफ़ आहे जेको अचकज़ई साहिब 3 दफ़ो इजलास थियो आहे, 3 ॾींहंनि जे अंदरि हू 3 ख़तरनाक तरीक़े सां ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि। कहिड़ो ख़ौफ़ आहे इस्लामाबाद में? तव्हां सम्झो पिया त वरी को नवाज़ शरीफ़ वरी कंहिं ॿिए वेंदो टकराव में ऐं वरी बूटनि जो ख़तरो हूंदो मुल्क में? अदम माज़ी में जेकॾहिं तव्हां ॾिसो न, अॼु हिकिड़ी अचकज़ई हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि कई त जहांगीर करामत खे ही पार्लियामेंट ख़राज तहसीन पेश करे, इन करे त हुन वज़ीर आज़म जे चवण ते हुकुम जो हुकुम क़बूल कयो ऐं आर्मी चीफ जो उहिदो छॾियो त। अच्छा, उन सां गॾु हुन ॿी बि ॻाल्हि कई त जिन ॿुधाईंदो हलां त जहांगीर करामत हिकिड़ो बयानु ॾिनो, हुन चयो त मुल्क जे अंदरि जेको सिविल मिलिट्री रिलेशनशिप आहे हुनखे बैलेंस करण जे लाइ हिकिड़ी नेशनल सिक्योरिटी काउंसिल ठाही वञे, जेका मियां साहब तमामु वॾे पैमाने ते हुनखे रद्द कयो। हुन चयो त तूं केरु थींदो आहीं स्टेट जे मामले में मुदाख़िल करण वारो, हुकूमत जे मामले में मुदाख़िल करण वारो? अल्टीमेटली हुनखे रिज़ाइन करिणो पियो, रिज़ाइन टू ग्रेसफुली। त साॻियो ख़राज तहसीन तव्हां न पिया सम्झो त जनरल क्यानी खे वरी मिलणु घुरिजे? न, जनरल क्यानी एक्चुअली छा तव्हां ॾिसो न, हीउ सॼो किसो अञा माज़ी थो हले। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहिनि
जनरल कियानी जो मुमकिन आहे ईंदड़ ॾींहंनि में जॾहिं हू पंहिंजो टाइम पूरो कंदो त इहा ई पार्लियामेंट शायदि हुनखे ख़िराज तहसीन पेश करे। पर हिन वक़्तु तव्हां ॾिसो न मुख़्तलिफ़ अॼु ख़ुदि मियां साहब इहा ॻाल्हि कई त केतिरनि ई साज़िशनि ऐं बेयकीननि जे बावजूदु माण्हू पंहिंजे घरां निकिता ऐं वोट कयो। इहे साज़िशूं या बेयकीनियूं किथां फैलायूं वयूं, इहो ख़ुदि हिकिड़ो सुवालु हुयो। पर काफ़ी मामला बहितर, मूंखे शयुनि जा जेकॾहिं चङा पासा ॾिसनि त तमामु घणा चङा पासा आहिनि, उन में पाण खे सुठा मैसेज मिलनि था। अॼु तव्हां नोट कयो हूंदो त महमूद ख़ान अचकज़ई हिकिड़ो ॿियो इशारो ॾिनो आहे त समूरा मामला ठीकु आहे जेके थिया उनखे साफ़ु कयो, माना मुशरफ जे लाइ को सेफ पैसेज कढो। हाणे मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त शायदि हुन चयो त जेको थियो सो थियो, बाक़ी धुरनि खे घुरायो हुन मामले खे रफ़ा दफ़ा कयो। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि रज़ाक अचकज़ई साहब कई, हुन चयो त पोएं दफ़े जेको APC जो इजलास थियो उनजे अंदरि मियां साहब हो चई त मां बि उल्टो पुल्टो ॻाल्हाईंदो आहियां, पर मूं जॾहिं ॻाल्हायो पियो त मियां साहब हिकिड़ी मूंखे पर्ची मोकिली जंहिंमें लिखियो हुयईं त असीं नाउ वी विल वर्क फॉर सॉफ्ट रिवोल्यूशन, हिकिड़ो छा चए त हिकिड़ो माना बग़ैर बग़ावत जे खून ख़राबे जे, त उहो कहिड़ो सॉफ्ट रिवोल्यूशन आहे जेको किथे ईअं त न आहे त उहो ख़तरो आहे न मुल्क जे अंदरि त को मियां साहब वरी अटैक कंदो, वरी मफ़ाहिमत टुटंदी, वरी टकराव थींदो। मुंहिंजो ख़्यालु आहे त ज़रदारी साहब जा 5 साल जेके गुज़ारिया आहिनि, जीअं हुन पंहिंजी हिकिड़ी तक़रीर में चयो त इहो त असीं ॼाणूं था त असां कीअं गुज़ारिया आहिनि, उहो मुंहिंजे ख़्याल में समूरी सियासी धुरियुनि उन जे लाइ हिकिड़ो अहिड़ो ट्रैक रिकॉर्ड आहे जेके समूरियूं शयूं धुरियूं ॾिसी पोइ हलंदियूं। ऐं हिन वक़्तु मियां नवाज़ शरीफ़ सां जेका टीम मौजूदु आहे उन में हार्ड लाइनर त काफ़ी आहिनि, पर कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके सॉफ्ट लाइनर आहिनि, उहे सम्झनि था त सभिनी धुरियुनि खे गॾु खणी हलिजे। जीअं बलोचिस्तान जो फ़ैसिलो उन्हनि कयो, KP मैंडेट खे एतिराम कयूं, सिंध में कयूं, मूंखे जेकॾहिं चाहींदा त इहे घणो कुझु करे सघिया पिए, पर हुन न कयो। ऐं ॿियो अॼु हुन ॾाढी सुठी ॻाल्हि कई त असां सूबनि खे प्रमोट कंदासीं, असां पैसा ॾींदासीं, जिते जिते असांजी ज़रूरत पई उहो कंदासीं। ख़ुदि थरकोल जे हवाले सां जेके शयूं साम्हूं आयूं आहिनि, पीपुल्स पार्टी बि अॼु इहा ॻाल्हि कई त थरकोल जे लाइ वफ़ाक़ी हुकूमत सपोर्ट करे, हालांकि उहो सूबनि जो आहे इसम, पर उनजे बावजूदि अॼोको जेको ॾींहुं आहे ठीकु हो। अच्छा, हीअ जेको हाणे तव्हां चवंदा मैसेज ॾे, मियां साहब जेका स्पीच कई ज़ाहिर आहे हिकिड़ी रवायती तौर ते स्पीच हुजे थी, लिखत में कयूं ऐं कुझु फिलबदी बि हुननि ॻाल्हायो, उहो जेको मैसेज हो उहो तव्हांखे लॻो कोन त इंटी कंपोज़्ड हो ऐं काफ़ी ज़बरदस्त कंटेंट हो हुनजे अंदरि? मूंखे जी पॉलिसी बयानु हूंदा आहिनि, उन ते मुख़्तलिफ़ माण्हू वेही सोचींदा आहिनि ऐं पोइ उनजो सॼो जेको तव्हां जेको कुझु करणु चाहियो था उनजो रूह आहे उहो सॼो उन समायो हुयो उन पंहिंजे पेपर में, पंहिंजी तक़रीर में। ऐं उन तक़रीर में लोड शेडिंग जे हवाले सां उन शयूं काफ़ी क्लियर कयूं। हुन चयो त असां गैर पॉपुलर फ़ैसिला बि कंदासीं, असां इकोनॉमी हू जेको चाइना खां सिल्क रूट गवादर सां गॾियण पियो चाहे, ऐं हिकिड़ो वॾो मुंहिंजो ख़्यालु रेलवे ऐं काशगर ताईं मुंहिंजो ख़्यालु इहो त वॾो तारीख़ी छो त तव्हां जेकॾहिं विया हुजो त हितां पिंडी खां गिलगित, पोइ वरी खंजराब टाप, हा बिल्कुलु उते सोस्त बॉर्डर ताईं पाकिस्तान जो एरिया आहे, पोइ परियां खंजराब टाप आहे, उहो 7-8 महीना बंदि ई हूंदो आहे बर्फ़ सां, एतिरी थधि आहे। हाणे इहो ख़ुदि हिकिड़ो सुवालु आहे, आया इहो फिज़िबल आहे या न आहे, त इहो छो त जॾहिं 4-5 महीना मुसलसल बर्फ़बारी हूंदी आहे उनमें ट्रेन हलाए सघिजे। पर जेतिरी हाईटेक चाइना जी आहे डेवलपमेंट, उन मां त ज़रूरु को रस्ता हू कढी सघनि था, बिल्कुलु कढी सघंदा। मूंखे चाइना जे अंदरि मां तव्हांखे अर्ज़ु कयां त हिकिड़ी उन्हनि जी हिकिड़ो 2 प्रोविंस आहिनि जेके आहिनि अल्टीमेट वरी एक्सट्रीम बर्फ़ जे अंदरि, उन बर्फ़ जे अंदरि रेल लाइन जो रूट्स आहिनि, त उहो पॉसिबिलिटी हुजे। पर शेख रशीद जेको बाद में मियां साहब तो हलियो वियो ऐवान मां, हुन जेको चयो त इहो खुंजराब जो रस्तो फिज़िबली कोन्हे को, ऐं तव्हां ठाहींदा रेल बि ठाहींदा रोड बि ठाहींदा, छो जो हू चए पियो त भाषा ड्रेम में किथे मिलंदो, त उहो तव्हांखे लॻो कोन त शेख साहब पंहिंजे ख़िताबत में चई वियो को वधीक? शेख साहब त इहा बि ॻाल्हि कई त जेकॾहिं अॼु मूंखे ॻाल्हाइणु न ॾिनो वियो त पोइ हिते ॿियो केरु बि न ॻाल्हाए सघंदो। मूंखे त जॾहिं जोश ख़िताबत में असांजा सिंधी में चवंदा न, हा त सनड़ी छा चइबो आहे सखणी कुनी घणो बामे वारो, हिकिड़ी सीट वारो माण्हू चए पियो त जेके मूंखे न ॻाल्हाइण ॾिनो वेंदो त केरु बि ॻाल्हाए न सघंदो। ॿियो हू घणो वक़्तु मीडिया जी डार्लिंग में रहियो आहे, इन करे हुनखे इहो उहो सम्झंदो आहे त आउं जेको कुझु ॻाल्हायां थो उहो ई बसि हतमी आहे। हालांकि ईअं न आहे, पार्लियामेंट हाणे जॾहिं आहिस्ते आहिस्ते ईंदड़ बजट सेशन आहे 14 खां पोइ, त उन में पंहिंजो आहिस्ते आहिस्ते जेको रोल प्ले कंदी, उन में हुनजी पोज़ीशन वाज़े थी वेंदी शेख रशीद जी। उहो जेतिरो कुझु ॻाल्हाए थो एतिरो उनजे हेठां दम न आहे। अच्छा, हाणे अचूं था रज़ाक साहब, हीअ जेका ॿी स्पीच हुई मखदूम अमीन फ़हीम मुक़ाबिलो कयो, जावेद हाशमी बि कयो, अमीन फ़हीम साहब जेका स्पीच कई उनजे अंदरि तव्हां ॾिठो कोन त पहिरियां अमीन फ़हीम साहब खे ॻाल्हि कंदे कंदे को प्रॉब्लम पे आयो, पोइ काफ़ी एजेंसियुनि जूं ॻाल्हियूं कई, हुन चयो मूंखे आफ़री, मुंहिंजे पुट जी आफ़री, हीअ वेठो आहे जमाली साहब, हिन मूंखे चयो त शाम जो फ्लाइट में कराची था हलूं, तुंहिंजो पुटु कसम खणंदो। हीअ इनकशाफ़ तव्हांखे कीअं लॻा, अॼु मुनासिबु लॻो पियो तव्हांखे? मूंखे त ईअं लॻो त हुन पंहिंजे पाण मथां चार्ज शीट फ्रेम कई। असल में तव्हां ॾिसो न,
मूंखे त इहो त पाण जो लिखणु पढ़ण सां कमु आहे, शयुनि खे ॾिसूं था। कॾहिं बि उन पढ़ियोसीं जेके अॼु हिननि इंकशाफ़ कया त पहिरियों दफ़ो असांखे घुरायो वियो ऐं हफ़ीज़ शेख जे नाले हुन चयो। हा, उन मूंखे चयो त हिकिड़ो वॾो हाईएस्ट आर्मी जो आहे, मिलिट्री जो जनरल आहे, हुन सां मिलूं था, पोइ ॻाल्हि ॿोल थी, पोइ वरी मामला तय थिया। चयो त तव्हांजे पुट खे CM था कयूं, तव्हां पीपुल्स इहो वरी सेकंड फेज़ ते हा ॿुधायो। सेकंड फेज़ में। पोइ वरी चई तव्हां हलो कराची, ऐं चई त कराची असां वियासीं पर प्रेस कॉन्फ्रेंस न थी सघी। मतिलबु एसी ते राज़ी आहे जो मखदूम साहबनि जहाज़ में चढ़ी विया। हा, मक़सदु तव्हां ॾिसो न त इहा पर लज़त जेको मां पुछणु पियो चाहियो, ख़ैर उहो त पंहिंजी जाइ ते, त इहो मुनासिबु हुयो टाइम? न न न न अॼु न हुयो। अॼु जेके बि मखदूम अमीन फ़हीम साहब जेके बि ॻाल्हियूं कयूं, उहे मुंहिंजे ख़्याल में उनजो अधु हिसो अॼोके ॾींहं जे हवाले सां उन सां लाॻापियल ई न हुयो। मुंहिंजा त अॼु एक्चुअल पॉलिसी मूंखे त इहो त हुन लोड शेडिंग जे हवाले सां ज़िक्र कयो, दहशतगर्दी जे हवाले सां ज़िक्र कयो, मुल्क जी जेका इकोनॉमी आहे उन जे हवाले सां, इहे सभु 2 महीना अॻु में त हिननि जी हुकूमत हुई। मक़सदु हुन पंहिंजे एज़ ए पार्टी लीडर हुजण जे हवाले सां जेको कुझु ॻाल्हाए पियो, उन में उहे शयूं जेके उनखे न करणु घुरिजनि, उहे उन पंहिंजे पाण मथां ईअं चइजे त उनखे ओन पे कयो। अच्छा, उन जी पोइ लाइन में तव्हां ॾिठो त मखदूम अमीन फ़हीम साहब त ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी 4P जो सदर बिया, इलेक्शन बि लड़ियो प्राइम मिनिस्टर नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़, पर उनजे पोयां हुन जेकी शेडो में लीडर वेठी मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा, विजुअल त पार्टी खे ज़रदारी साहब उन भेण रन कंदा रहिया आहिनि 5 सालनि में, हिन वक़्तु बि कनि पिया, त उहा बिल्कुलु सुमन बुकमन उमन, तव्हांखे कीअं इहो मामलो पियो सम्झ में आयो? तव्हां ॾिसो न, मोहतरमा फरियाल टालपुर हेसि ताईं कॾहिं बि जो ख़्वाहिश हो न असेंबली में उन कॾहिं का तकरीर कई आहे, न पब्लिकली हू कॾहिं मीडिया में इन अंदाज़ सां ॻाल्हि, वधि में प्रेस कॉन्फ्रेंस थियनि थियूं त शमूलियत वग़ैरह हूंदी आहे, इन क़िस्म जी एक्टिविटीज़। बाक़ी पार्लियामेंट रज़ाक साहब तव्हां न सम्झो त हुनजो फ़र्ज़ु हुजे थो? न, हुनजो किरदारु हुयो, पर छाकाणि त सैयद ख़ुर्शीद शाह वेठो हुयो, मखदूम अमीन फ़हीम हुयो, उनजे बारे में डॉक्टर फ़हमीदा मौजूदु हुई जेका ख़ुदि स्पीकर हुई। इन करे मुंहिंजे ख़्याल में त जेको ऐं डॉक्टर फ़हमीदा खे जेको ट्रिब्यूट नवाज़ शरीफ़ पेश कयो, अॻ में बि कयूं, जेको अॼु कयूं, हुनजो इहो कोट करणु त पहिरीं दफ़ो तारीख़ में मूं ॾिठो त ईअं तव्हां स्पीकर हा या पार्लियामेंट जा आम मेंबर थिया, ऐं पार्लियामेंट जो हिकिड़ो आम मेंबर थियो या सादिक ऐं स्पीकर थियो, उहा ट्रांज़िशन उन ॾींहुं असीं ट्रोडियूं ॾिठीसीं पंहिंजा अखियुनि सां। पर आउं तव्हांखे हिन में ॿी बि ॻाल्हि ॿुधायां त जंहिं ॾींहुं हल्फ़ खणणु आयो मियां साहब पार्लियामेंट हाउस में, उन ॾींहुं 10 मिंट स्पीकर चैम्बर में वियो हो, ऐं हुननि हिकिड़ी अहम ॻाल्हि कई, हुननि चयो त असीं ज़रदारी साहिब खां पहिरीं शर्त हाराईसीं। चौधरी निसार हिननि एतिराज़ु कयो त तव्हां हिकिड़ी औरत पार्लियामेंटेरियन आहे, उनखे स्पीकर पिया ठाहियो या कामयाबु वेंदी, ज़रदारी साहिब हुनखे चयो त बिल्कुलु कामयाबु वेंदी, शर्त लॻायो। हुननि चयो असीं ज़रदारी साहिब खां पहिरीं शर्त हाराई आहे, त उहो साबित हुन कयो ख़ातून स्पीकर त वाक़ई कामयाबु। इन में को बि शक न आहे त डॉक्टर फ़हमीदा 5 साल जे अंदाज़ सां असेंबली हलाई, ऐं उनखे उहा हुन ॻाल्हि बिल्कुलु आख़िरी पंहिंजी तकरीर में कई त मुंहिंजे किरदार जो तयन ईंदड़ तारीख़ कंदी। इहा ॻाल्हि हुनजी सही आहे। पार्लियामेंट्री तारीख़ में हेसि ताईं जेके बि स्पीकर आया आहिनि, उन में हुनजो जेको रोल आहे एज़ ए स्पीकर तमामु शानदारु रहियो आहे। ऐं जंहिं ॾींहुं उन वञे पई, तव्हां ॾिठो हुयो त स्पीकर खे, नए स्पीकर खे हल्फ़ खणायो आहे, पाण वई आहे दरवाज़े में ऐं अच्छा, हाणे चवंदा टियूं जेका स्पीच हुई, मखदूम जावेद हाशमी PTI जो, वोट त उन्हनि तक़रीबन ओतिरा ई खयां, उनजी कंटेंट तव्हांखे कीअं लॻो, मैसेज केतिरो पावरफुल हो? मखदूम जावेद हाशमी 2 ॻाल्हियूं कयूं। मखदूम जावेद हाशमी वॾो एप्लॉज बि थियो जॾहिं चयो त नवाज़ शरीफ़ मुंहिंजो अॼु बि लीडर आहे। अॼु बि लीडर आहे, अॻे बि हुयो, हाणे बि आहे। ऐं हुनखे इहो बि चयो त मूं तोखे अॻे बि चयो त 14 वज़ीर तव्हां पंजाब मां खया आहिनि, नंढे सूबे मां को बि न आहे, ऐं चई त मूं उनखे तव्हांखे उन ॾींहुं चयो त जंहिं ॾींहुं तव्हां ते बुरो वक़्तु आयो, तव्हां पोइ हिते ॾिसंदो त को बि माण्हू पोइ हिते न हूंदो, तव्हां सां गॾु हूंदुसि। ऐं चई मूं साबित कयो। उन खां पोइ हुन असल में एक्चुअल छा आहे त हुनखे आइनो बि ॾेखारणु बि चाहियो ऐं ख़राज तहसीन बि पेश करणु बि चाहियो। पर जावेद हाशमी जी तबियत बि ठीकु कोन्हे का, हुनजी आवाज़ में बि लर्ज़िश हुई, पर तव्हां ॾिठो हुन ॻाल्हायो केॾो ज़बरदस्त। हा, न उहो त वधीक ॻाल्हायो पियो, सीनियर पार्लियामेंटेरियन आहे ऐं सियासी कारकुन रहियो आहे। इन करे सियासी कारकुन में ऐं जेके आमरेतनि जे गमलनि में पैदा थींदा, उनमें थोरो फ़र्क़ु ज़रूरु रहे थो। हालांकि समूरनि माण्हुनि जो कंहिं न कंहिं हवाले सां, छो त असां वटि फ़ौजी दौर तमामु घणा रहिया आहिनि, इन करे माण्हू सम्झंदा त ताक़त सरचश्मो भले माण्हू आवाम खे सम्झंदा ऐं अटा मटा थींदा रहिया आहिनि, दौर ज़ाहिर आहे माण्हुनि जी परवरिश कंहिं न कंहिं फार्म रही आहे। अच्छा रज़ाक साहब, टाइम थियो ब्रेक जो, ब्रेक खां पोइ इन्हनि इशूज़ ते वरी ॻाल्हायूं था। नाज़रीन, वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ थियूं था हाज़िर। वेलकम बैक नाज़रीन। वक़फ़े खां पोइ असांखे टेलीफोन लाइन ते ज्वाइन कयो आहे सीनियर सहाफ़ी मोहतरम एजाज़ में। अस्सलाम वालेकुम एजाज़ साहब।
वालेकुम सलाम। एजाज साहब, मियां नवाज़ शरीफ़ अॼु क़ाइद ऐवान चूंडियो 3 दफ़ो ऐं ऐवान सदर में हुन पंहिंजे उहिदे जो कसम बि खयो। हीअ हिकिड़ी जेका ट्रांज़िशन आहे पार थी आहे इस्लामाबाद जे अंदरि, तव्हां हिन सॼे अमल खे कीअं पिया ॾिसो? तमामु मुस्बत आहे, तमामु हिस्टोरिकल इवेंट आहे त पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों दफ़ो सिविलियन टू सिविलियन इक़्तिदार जी मुंतक़िली थी आहे। ऐं इन खां बि वधीक हिन जेतिरी अहम ॻाल्हि इहा आहे त मियां नवाज़ शरीफ़ पाकिस्तान जो 3 दफ़ो वज़ीर आज़म चूंडियो आहे, जेको बि हिकिड़ो हिस्टोरिकल ॻाल्हि आहे। 65 सालनि में इहो एज़ाज़ कंहिंखे बि नसीब न थियो। पर मां हिते इहो बि ज़िक्र कंदो हलां त अॼु जेको इजलास थियो क़ौमी असेंबली में, उन में मुस्लिम लीग नून जे कारकुननि जेको तूफ़ान बदतमीज़ी खड़ो कयो ऐं अची प्रेस गैलरी ते कब्ज़ो कयो, प्रेस लाउंज ते कब्ज़ो कयो, सहाफ़ियुनि खे मारकुटाई कई आहे, गारियूं ॾिनियूं आहिनि, उहो बि जेको आहे हिकिड़ो पंहिंजी तारीख़ी ऐं रिकॉर्ड हिकिड़ी हैसियत रखे थो। ऐं उन मां मुस्लिम लीग नून खे सबक़ हासिल करणु घुरिजे त इक़्तिदार जे नशे में अची ऐं पंहिंजे माण्हुनि खे हू चवे त हू पंहिंजे हद में ऐं अहिड़े क़िस्म जो आईंदा को बि वाक़ियो पेश न अचे। एजाज साहब, तव्हां न पिया सम्झो त हीउ जेको सियासी अमल दख़ल हुजे थो कारकुननि जो, ख़ासि तौर ते इन तरह जे शुरूआती तक़रीबात जे अंदरि, उते हिकिड़ो लाइटर टोन में माण्हुनि चयो बि त हाणे सिंग इज़ किंग, हाणे ज़ाहिर आहे उहो बादशाह आहे, त शेर आया वरी कहाणी आहे त आईंदा का जेका क़ौमी असेंबली जे स्पीकर आहे, जंहिं आख़िर माज़रत बि कई त हिननि खे का अहिड़ी पॉलिसी वाज़िह करणु घुरिजे जंहिं तहत हू सिक्योरिटी प्लान अहिड़ो तरतीब ॾियनि जो इन तरह जी बदतमीज़ी ऐं बाक़ी जेके मामलात आहिनि उहे जनम न वठी सघनि। बिल्कुलु ॾिसो न, तव्हां बदनज़मी जी इंतहा थी त तव्हां वटि सीटिंग अरेंजमेंट आहे 800 जो ऐं तव्हां 4000 पासिस जारी कयूं आहिनि त इहो कंहिं पास जारी कयूं? ज़ाहिर आहे स्पीकर ऑफिस कयूं हूंदियूं, स्पीकर जे अमले कयूं हूंदियूं, त उनखे इन्वेस्टिगेट करणु खपे। ऐं उनखां वधीक जेका हिकिड़ी तौहीन आमेज़ ॻाल्हि थी त कुझु मुस्लिम लीग नून जा चई था उहे ऐवान जे अंदरि फ्लोर ते अची विया, जेको कि हिकिड़ी इन मुक़दस ऐवान जी तौहीन आहे। ऐं इन ॻाल्हि जी पॉइंट आउट कयो शाह महमूद कुरैशी ऐं उन ते स्पीकर माज़रत त कई, पर उन ते को इन्वेस्टिगेट कराइण या को उन जो तदारुक जे हवाले लाइ अमल जो उन्हनि ऐलान न कयो। अच्छा एजाज साहब, हाणे जेको क़ाइदे ऐवान जे सिर्फ़ मियां साहब जेका तकरीर कई, उन खां पोइ जेका मखदूम साहब तकरीर कई, मखदूम अमीन फ़हीम साहब, तव्हां न पिया सम्झो त मखदूम साहब अॼु काफ़ी पुरानी तारीख़ खोटी, जंहिंमें हुनखे ऑफर थी प्राइम मिनिस्टर जी, हुनखे पुट खे ऑफर थी चीफ मिनिस्टर जी, ऐं काफ़ी माज़ीअ जूं क़बरूं हुन खोटण जी कोशिशि कई। तव्हां सम्झो पिया त इहो मुनासिबु टाइम हो इन तरह जी ॻाल्हि करण जो, या रस्मन हुननि खे वेलकम चवंदा ऐं का पॉलिसी स्टेटमेंट जारी कंदा? ॾिसो, मखदूम साहब इहा ॻाल्हि पहिरीं दफ़ा कोन चई आहे, अॻु में बि इहे ॻाल्हियूं चयूं आहिनि ऐं अॻु में बि चयो हो त जेको आहे जॾहिं 88 में शेख रशीद हुन वटि न्यापो खणी आयो फ़ौजनि जो, त हू चाहिनि था त औरत जी हुक्मरानी क़बूल न आहे ऐं अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं अॻु में बि थींदियूं रहियूं आहिनि। त मखदूम साहब ज़ाहिर आहे त माना मुंहिंजो ख़्यालु आहे त इन कॉन्टेक्स्ट में चयो हूंदो त गुज़िरियल दफ़े जॾहिं पीपल्स पार्टी जो वज़ीर आज़म खणण जी पोज़ीशन में हुयो त उन महिल मुख्य उम्मीदवार न ठाहियो हुयो ऐं हाणे जॾहिं हाराइण जी यकीन आहे त मुख्य उम्मीदवार ठाहियो वियो आहे, पर पोइ बि उन जे बावजूदि असां पार्टी सां निभाइण था चाहियूं, हू इहो ई शायदि मैसेज ॾियणु थो चाहे। ऐं ज़ाहिर आहे पॉलिटिक्स आहे ऐं लम्हा जेके आहिनि उहे उन में माण्हुनि खे ॾुख बि थींदो आहे ऐं उन मौक़े ते अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, त इहो मुनासिबु या नामुनासिबु फोरम जो हुअण जी मुंहिंजी ख़्याल आहे त को एतिरो इम्पोर्टेंट न आहे। अच्छा, ही ऐवान सदर में जेका तकलीफ़ थी एजाज साहब, तव्हां सम्झो पिया त जीअं इमरान ख़ान ऐलान कयो इलेक्शन कैंपेन में त जेकॾहिं हू वज़ीर आज़म थियो त शायदि ज़रदारी साहब खां कसम न वठंदा, पर मियां साहब अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि न कई ऐं ज़ाहिर मियां साहब कसम बि वरितो, पर ऐवान सदर जे अंदरि कुझु हिकिड़ियूं शख़्सियतूं मसलन सिनेमा मुमताज़ अली भुट्टो, पीर पगारो, उन्हनि जी मौजूदगी खे तव्हां कीअं ॾिठो? उहो बि हिकिड़ो सुठी ॻाल्हि आहे। ज़ाहिर आहे त पहिरियों मुमताज़ भुट्टे साहब जे लाइ या गौस अली शाह साहब जे लाइ ऐवान सदर हिकिड़ी शजर ममनू हुयो त हुननि उते मिलिया, ज़ाहिर आहे इलेक्ट फ्लैग थी, सभु कुझु थियो, त हुननि इहो बावर करायो त भई असां ॿिए हिकिड़े ताक़त जे सरचश्मे मां हिते अची पहुता आहियूं। तो ख़ैर उहो हिकिड़ो नफ़्सियाती उनजो हिकिड़ो इम्पैक्ट आहे ऐं सभिनी खे ख़बर आहे त प्रेसिडेंट साहब बि जेको आहे 5 साल पंहिंजा पूरा कंदो सेप्टेंबर में ऐं उनखां पोइ हलियो वेंदो फर्स्ट वीक में। सो ज़ाहिर आहे त उन में जेको आहे जेको पॉसिबल प्रेसिडेंट जे लाइ उम्मीदवार थी सघनि था, मुमताज़ भुट्टो इज़ वन ऑफ देम। तो लेट अस सी कि मियां साहब जेको आहे छा थो फ़ैसिलो करे। जी एजाज साहब, रज़ाक साहब जन कुझु पुछनि? एजाज साहब, इहो ॿुधाइजो त अॼु जेका महमूद ख़ान अचक जी तकरीर कई, ख़ासि करे जनरल परवेज़ मुशर्रफ जे हवाले सां हुन चयो त उन सॼे हाणे मामले खे ख़तमु कयो ऐं को नओं रस्तो कढिजे, तव्हां छा था सम्झो त जनरल परवेज़ मुशर्रफ जे लाइ को सेफ पैसेज जो को मामिलो तय थी वियो आहे छा?
बिल्कुलु मूंखे लॻे थो, मूं त काफ़ी ॾींहं अॻु पंहिंजे BBC ते आर्टिकल बि लिखियो ऐं हुन में इहो चयो त सऊदी अरब ऐं अमेरिका काफ़ी सरगर्म आहिनि ऐं सऊदी अरब जे सफ़ीर खे मियां साहब इहो चयो आहे त जनरल मुशर्रफ जे जेको बि क़िस्मत जो फ़ैसिलो करिणो आहे मुंहिंजी हुकूमत खां अॻु में कयो, पर छो त हुन में अदालतुनि में मुख़्तलिफ़ केस हुया ऐं उहे जेको आहे अञा मेच्योरिटी ते न आहिनि पहुता, एतिरी डिले थी त डेफिनेटली उहो मियां साहब खे बि इदराक आहे हिन ॻाल्हि जो, तॾहिं हुन इलेक्शन खटण खां पोइ बिल्कुलु हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हायो आहे जनरल मुशर्रफ जे बारे में ऐं हू बि चाहे थो त इन जो को न को अहिड़ो रस्तो निकिरे जीअं उन जे गिची में को फिल्म न पवे। सो मां सम्झां थो दरपर्दा कोशिशूं हली रहियूं आहिनि ऐं जेका महमूद ख़ान ॻाल्हि कई आहे इहा हिकिड़ी सोचियल सम्झियल उन एजेंडा जो हिसो आहे जंहिंखे अॻिते वधाइण जी कोशिशि कई पई वञे त महमूद ख़ान जो हिकिड़ो वॾो नालो आहे, से आहे त जीअं हू इहा ॻाल्हि चवे त जीअं हिकिड़ो ग्राउंड ठहे, माण्हुनि जो ज़हन ठहे, राया मां जुड़े त सुभाणे जेकॾहिं ईअं थिए त हुकूमत ते तनक़ीद न थिए। अच्छा एजाज़ साहब, तव्हां छा था सम्झो त जेकॾहिं इन क़िस्म जी का सूरत पैदा थिए तीअं जनरल मुशर्रफ हलियो वञे थो त पाकिस्तान में ख़ासि करे ही पार्लियामेंट जंहिंमें पहिरें ॾींहुं इहा ॻाल्हि कई हुई त मुल्क जो आइन टोड़ंदड़नि जो मुहासिबो कयो वञे त पोइ छा रद्द अमल ईंदो सियासी धुरियुनि जो? ॾिसो, मियां साहब बि अॼु इहा ॻाल्हि चई आहे त भई जेकॾहिं मुल्क में जमहूरियत खे मज़बूत करिणो आहे, उनजो तसलसल क़ाइमु रखिणो आहे त पार्लियामेंट खे जेको आहे उहो मुंहिंजो साथ ॾियणो पवंदो ऐं हुन इहो बि बावर करायो त गुज़िरियल हुकूमत खे हुननि 5 साल पूरा कराया, हाणे हिन पार्लियामेंट जे अपोज़िशन जो इहो फर्ज़ु आहे त हू असांजी हुकूमत जा बि 5 साल पूरा कराइनि। फ़र्क़ु इहो आहे त साबिक़ हुकूमत काफ़ी कमज़ोर हुई, अॼु जी हुकूमत काफ़ी मज़बूत आहे, 2/3 खां वधीक अक्सरियत जेको आहे हासिलु कई आहे ऐं मां सम्झां थो त जेकॾहिं उनजे बावजूद बि मियां साहब सभिनी खे गॾु खणी हलण जी ॻाल्हि थो करे त मां इहो हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं हिन सां हिकिड़ो जमहूरियत खे वधीक मज़बूत थींदी ऐं जेके जमहूरियत मुख़ालिफ़ क़ुवतूं आहिनि उहे कमज़ोर थींदियूं। अच्छा एजाज़ साहब, आख़िरी सवाल आहे, अॼु MQM में ज़ाहिरा वज़ीर आज़म जे लाइ वोट कयो मियां साहब खे ऐं निसार घोड़े साहब हिन वक़्तु स्टेटमेंट जारी कई आहे, हुन चयो त MQM खे अप्रोच कयोसीं त हू असांखे वोट करे पर उन्हनि कोन कयो। तव्हां न पिया सम्झो त MQM में हाणे पीपल्स पार्टीअ सां शायदि इन पोज़ीशन खां पोइ जॾहिं उन्हनि वोट में उन सां सहकार बि न थियो त सिंध हुकूमत में उनखे ज्वाइन करण में का मुश्किलात ईंदी? मुंहिंजे ख़्याल त न थींदी। ॾिसो न, MQM जो जेको किरदारु आहे या रोल आहे उन हवाले सां मर्कज़ में मुस्लिम लीग नवाज़ खे बि उनजी ज़रूरत आहे, सिंध में पीपल्स पार्टी खे बि उनजी ज़रूरत आहे ऐं पर ईअं न त जेके उन्हनि जे टर्म्स कंडीशन ते घटि में घटि पीपल्स पार्टी खे उनजी ज़रूरत कोन्हे। बाक़ी लार्जर इंट्रस्ट में ठीकु आहे त हिकिड़ो अमन अमान हुजे, शहर में गड़बड़ न थिए, कारोबार सिलसिलो हले, ज़िंदगी मामूल ते अचे, भताखोरी बंदि थिए, त उन तनाज़ुर में जेको आहे मां सम्झां थो जेकॾहिं का डेवलपमेंट थिए थी ऐं जॉइन कनि था त उन खां पोइ फ़र्क़ु न पवंदो। ऐं MQM जे लाइ हूअं बि जेको आहे त उहे सुबुह जो कुझु हूंदा आहिनि, शाम जो कुझु हूंदा आहिनि, त उन्हनि जे करे जेको आहे उहो मायूब ॻाल्हि शायदि न हुजे। चलो, वॾी महिरबानी एजाज़ साहब, थैंक यू। अच्छा रज़ाक साहब, एजाज़ साहब चवनि पिया सुबुह जो किथे हूंदा आहिनि, शाम जो किथे हूंदा आहिनि, हीअ कहिड़ी कहाणी आहे? ज़ाहिर सिंध में असीं इंप्रेशन पे सम्झो ऐं पीपल्स पार्टी खे मेणा ताना ज़ाहिर पहिरें फेज़ में आया बि गवर्नमेंट में कोन ऐं अॼु त वरी हुननि वोट पे कयो नवाज़ शरीफ़ खे। निसार खोड़े साहब हाणे शिकवा कई आहे, हू चवनि पिया त वोट असीं घुरियो पर ॾिनऊं कोन, पर हीअ कहिड़ी क़िस्म जी पार्टनरशिप आहे? पीपल्स पार्टी जो सिंध में सूरत हुन सां ॾाढी अजीब आहे। मतिलबु अॼु तव्हां नोट कयो हूंदो त MQM या नवाज़ शरीफ़ खे वोट करण खां अॻु में वफ़द जी सूरत में हुनजा समूरा MLAs पहिरीं आया मिलण, डॉक्टर फारूक मुबारकबाद ॾिनी। अच्छा, पर हाणे सिंध में त हाणे त ॾिसो न, हाणे निसार साहब चयो आहे त सिंध में असां लोकल बॉडी जी चूंडूं कराईंदासीं जेको निज़ाम मौजूदु आहे उन जी बुनियादनि ते। तव्हांखे यादि हूंदो त अॻु में जेको हिननि लोकल निज़ाम क़ाबिल क़बूल न हूंदो, सिधी ॻाल्हि आहे। हाणे ॾिसो न, ज़रूरत हिन वक़्तु इहा आहे, संजीदगी इहा आहे त विचां हिननि खे टियों निज़ाम कानून जावेद हाशमी जे ख़िताब में चयो पार्लियामेंट में त लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन थियणु घुरिजे ताकि ही मुल्क जे अंदरि। पर सिंध में ॾिसो न, ॿियनि सूबनि जे हिसाब सां सिंध जी सूरत मुख़्तलिफ़ आहे इंतिहाई, इन करे उतां तव्हांखे विचां को नओं निज़ाम ठाहिणो पवंदो जंहिंखे सिंध जो अंदरूनी सिंध जा इलाइक़ा ऐं सिंध जा शहरी सिंध जे शहरी ऐं बहिराड़ी जे इलाइक़नि जे विच में तवाज़ुन रखे मक़सदु इहो। तव्हां ॾिसो न, अॼु बि फारूक सत्तार साहिबु क़ौमी असेंबली में चवे थो त मुल्क जी बदअमनी जो वॾो सबबु इहो आहे त कम्यूनिटी पुलिस ठाहियो, हालांकि कराची में कयो,
पर मक़सदु ऐं दुनिया जे कई मेट्रोपॉलिटन में आहे आहे बि सही, ज़ाहिर थींदो पर आहे। एक्चुअली छा बुनियादी तौर ते मामिलो सॼो सियासी नियतनि जो आहे न। हिते असल मसइलो इहो आहे त MQM जे अंदरि ख़ुदि MQM हींअर पाण अंडर प्रेशर आहे, तमामु वॾे बहिरान जो वॾे शिकार आहे बहिरान जो तंज़ीमी तौर शिकार ते। आहे, उन करे तंज़ीम सॼी नए सिर तश्कील अची हा रही आहे तश्कील, इन करे उनजी ख़ुदि हिकिड़ी अंदरि जी वंड आहे। ॿियो सियासी हालतूं उनजे हथ में न आहिनि रहियूं, छो त अॻु में त पर काफ़ी मायूब तव्हांखे न लॻो त जेतिरी बि असां सम्झो पिए जेतिरी लान तान पीपल्स पार्टी ते हली पई त हिन जी पाण पार्टनरशिप आहे, ॻुझी डील आहे, त उहा छा ॻुझी डील हुन अमीन फ़हीम खे टोकन तौरु ई वोट कनि हा त भई हिकिड़ो बहितरु हो, पर हुननि शायदि मियां साहिब खे वधीक बहितरु न, ठाहियो। पीपल्स पार्टी त सदाईं उन्हनि सां गॾु ई रही आहे, हो नथा रहनि। असल मसइलो त उन्हनि जो आहे, हुननि जे मूड ते आहे। त जॾहिं सियासी हालतूं हो सम्झंदा असांजे लाइ पीपल्स पार्टी जे हक़ में त उॾा हूंदा आहिनि, न आहिनि त पोइ वरी मियां नवाज़ इहे बेवफ़ा मौसम वारो हा चक्कर। हा बिल्कुलु ई आहे, बिल्कुलु त जेको ॿियो एलिमेंट आहे, राति रिपोर्ट्स में शायदि इहो कंफर्म आहे त गवर्नर सिंध बि ज़ाहिरा 4-5 ॾींहं मोकल ते हली वियो आहे। तव्हां न पिया सम्झो त अॼु ज़ाहिरा मियां साहिबु कसम खयो त हिकिड़ो ख़तरो इस्लामाबाद में बि हो त मियां साहिबु जीअं ई कसम खणंदा चइनी सूबनि जे गवर्नर तब्दील करण जी समरी सदर साहिब खे हवाले कंदा, नोटिफिकेशन ईंदो, जेका पोइ मे बी का कोर्टूं का रंडक पैदा कनि, गवर्नर सिंध खां ॿाहिरि न वञी सघे, त हू हलिया विया आहिनि इलाज जे बहाने, पोइ उमिरि जे बहाने, पोइ वरी ॾिठूं हालत वरी ईंदा। अदरवाइज़ मुंहिंजो ख़्यालु आहे मियां साहिबु को एॾी तकड़ अञा वफ़ाक़ी काबीना जो मरहलो रहियल आहे। हाणे त एस्टेब्लिशमेंट डिवीजन नोटिफिकेशन जारी कयो आहे, तहलील कयो निगरान अथऊं, काबीना तहलील कई त नई वफ़ाक़ी काबीना मुमकिन आहे अॼु राति ताईं हल्फ़ खणे, त हिनखे बि 3-4 ॾींहं लॻंदा। मुंहिंजे ख़्याल में जेसि ताईं बजट अचे 14 तारीख़ ताईं मामला थींदा। ऐं सिधी ॻाल्हि आहे गवर्नर पश्तूनख्वा जो KP में ईंदो, उते तय कयो अथऊं। कराची जे बारे में कराची जे बारे में सूरत अलवाज़, ईअं पंजाब जे हवाले सां बि मुख़्तलिफ़ नाला आहिनि ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जा नाला आहिनि, पर वाहिद गवर्नर जो क्लियर आयो आहे त पश्तूनख्वा मिली पार्टी जो हूंदो ऐं पश्तून स्पीकिंग हूंदो, उहो त उतां क्लियर आहे। उहो त अॼु तकरीर में बि चयो न मियां साहिबु त असां बलोच लीडरशिप खे। तव्हांखे लॻो कोन रज़ाक साहिब त जेको अॼु MQM वोट ॾिनो आहे मियां साहिब खे ही असेंबली जे अंदरि, उहो फिल फौर त हुननि गवर्नर खे बचाइण जी हिकिड़ी एफर्ट कई हुजे? न, 2-3 मामला आहिनि। ॾिसो न, जेकॾहिं कराची में फ़र्ज़ु कयो जेकॾहिं को ऑपरेशन वग़ैरह, हिन वक़्तु सूबाई हुकूमत जी बि सूरत हाल इहा आहे त हिन दफ़े गुज़िरियल 5 सालनि वारी पीपल्स पार्टी जेकॾहिं हिन दफ़े पंहिंजो साॻियो रवैयो बरक़रार रखियो त तव्हां सम्झो त ईंदड़ 5 सालनि में हुनजे लाइ अञा वधीक परेशानी पैदा थींदियूं। इन करे सिंध में हिननि जे लाइ वॾे में वॾो इशू इहो आहे त कराची जूं हालतूं जेकॾहिं ही पुरअमन नथा कनि त हिननि जे लाइ ख़ुदि वॾो मसइलो आहे। ऐं उन में सभ खां वधीक धक जेकॾहिं ऑपरेशन थिए थो त उन वधि में वधि मुतासिर MQM थिए थी, बाक़ी दूरियूं बाद में थियूं। इन करे MQM जी कोशिशि इहा आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां को सॉफ्ट कार्नर पैदा कजे पाकिस्तान मुस्लिम लीग नून वटि। छो त मुस्लिम लीग नून में तव्हां ॾिसो त मुशाहिदुल्ला ख़ान हिन क़िस्म जा ॿिया जेके लीडर आहिनि उहो MQM जे लाइ। अच्छा, हिते ई रहूं था असीं, हिते ई रहूं था। ऐवान सदर में उहे माण्हू अॼु बि हा, मुमताज़ अली भुट्टो बि मौजूदु हो हुते, तव्हां ॾिठो मुशाहिदुल्ला बि मौजूदु हो हुते, तव्हां ॾिठो त पागारो बि हुयो, पीर साहिबु हो, पर गवर्नर जी जेका रिप्लेसमेंट आहे सिंध वारी उहा इन सां मशरूत बि आहे, माना जेके जेके मुतवक़ उम्मीदवार आहिनि सिंध जे गवर्नर जा उहे उते फिरिया पिया आहिनि सदर, उहे उते मौजूदु हुया। मूंखे तव्हां ॾिसो न मुमताज़ अली भुट्टो, तव्हां छा पिया सम्झो त कंहिं जे तरफ़ सूरत हाल वधीक सिंध में हेसि ताईं पाण वटि जेका सूरत हाल रही आहे त ईअं खणी चइजे त हिकिड़ो अणलिखियल ऐदनामा जेके हूंदा आहिनि त सिंधी जेकॾहिं चीफ मिनिस्टर आहे त उर्दू ॻाल्हाइण वारो गवर्नर हूंदो। पर मूंखे कुझु ज़रीन असांखे इहो ॿुधायो आहे त मियां नवाज़ शरीफ़ मुमकिन आहे हींअर ईअं न बि ॾिसे, शायदि मुमताज़ अली भुट्टो खे करे छॾे, छाकाणि त सरताज अज़ीज़ जे हवाले सां हुन ज़हन ठाहियो आहे त उनखे हू सदर कंदो। अच्छा, सदर जे हवाले सां हिकिड़ी ॿी बि र्यूमर हुई ऐं कंहिं ते चवनि पिया त पीर साहिबु पागारो जिते आयो आहे इस्लामाबाद में सिंबॉलिक तकरीब में बि हा हुते मौजूदु, त पीर साहिब खे हिननि खां ऑफर कई आहे सदर ममलिकत थियण जी। मुंहिंजे ख़्याल में पीर साहिब क़बूल कोन कंदा। डू यू थिंक त का इहा ॻाल्हि अहिड़ी ॻाल्हि आहे कोन, ऐं पीर पगारो इहो मुनासिब भाईंदो? हा, न कोन थींदो मुंहिंजे ख़्याल में। इन करे त बहरहाल छा थिए, हिकिड़ी त वॾी गादी आहे मुल्क जी, ऐं ॿियो त हू ख़ुदि हुननि जो सियासी तशख़ुस वॾो आहे, इन करे हू सॼो गैर सियासी हिकिड़ो उहिदो आहे। पर हुनजो तशख़ुस त मखदूम अमीन साईं तमामु वॾो अटैक कयो। हुन चयो त सिंध में 10 पार्टियुनि जो टोलो ठहियो ऐं चयो पियो त स्विप कंदो, तव्हां आशा ॾिठो आहे। पहिरियों दफ़ो पार्लियामेंट जे फोरम ते मखदूम अमीन फ़हीम साहिबु चयो त एजेंसियुनि इहो 10 जमायती इतिहाद ठाहियो हुयो ऐं हुनजो 10 जमायती टोलो, हा टोलो तमामु स्ट्रॉन्ग वर्डेड हिकिड़ो, ऐं हुन चयो त हुनखे फंडिंग कई हुई, मीडिया में हिकिड़ो तूफ़ान उथारियो त वॾी स्विप कंदा, तूफ़ान अचण वारो आहे ऐं स्विप कंदा। त मक़सदु चवण इहो त इन क़िस्म जी ॻाल्हि अॼु मौक़ो कोन हुयो, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त जेकॾहिं हेॾी वॾी अक्सरियत हू क्लेम कनि था त असां फेयर तौर ते खणी आया आहियूं त पोइ एतिरो भउ न हुजणु घुरिजे। हा, एतिरो भउ छो? अच्छा रज़ाक साहिबु, टाइम थियो आहे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ थियूं था हाज़िर।
अच्छा नाज़रीन, टाइम सां ब्रेक जो ब्रेक खां पोइ असीं आख़िरी पंहिंजे वक़्फ़े जे अंदरि कोशिशि कंदासीं त बाक़ी हाणे जेका मियां साहब जी पॉलिसी हूंदी मुस्तक़बिल में उहा कहिड़ी हूंदी। वेलकम बैक नाज़रीन, वक़्फ़े खां पोइ असांखे ज्वाइन कयो आहे मुल्क जी सीनियर सहाफ़ी ऐं एनालिस्ट मोहतरमा नसीम ज़हरा। अस्सलाम वालेकुम नसीम साहिबा। जी वालेकुम सलाम। नसीम साहिबा, मियाँ साहब बिलाखिर मुल्क के तीसरी दफ़ा वज़ीर आज़म बन गए और ऐवान सदर में हलफ भी उठा लिया। ये जो स्मूथ ट्रांजिशन अब पार हुई है इस्लामाबाद में, आप इसको कैसे देखते हैं? जी मैं खुद अभी ऐवान सदर में थी, अभी वहाँ से निकल के आई हूँ, तो ये बड़ा एक तारीखी दिन है पाकिस्तान के लिए। और मेरा ख्याल है कि इसमें जो एक सिस्टम चला है, जिस तरीके से आगे चला है, उसमें प्रेसिडेंट जरदारी के हवाले से उन बड़ी तनकीद करते रहे लोग, और हम भी बहुत करते रहे बहुत हवालों से। लेकिन जो आज स्मूथ ट्रांजिशन हुई है, जिस तरीके से 18वीं पास हुई और उसके बाद प्रेसिडेंशियल पावर्स दे दी गई पार्लियामेंट को और प्राइम मिनिस्टर को, और 1973 के आइन की रूह को वापस लाया गया। मेरा ख्याल है कि उसमें पीपल्स पार्टी की लीडरशिप का बहुत बड़ा रोल है, जरदारी का खुद बड़ा रोल है, और नवाज शरीफ साहब का अपना रोल है कि उन्होंने लोगों की बातों में नहीं आए। जो लोग तनकीद उनकी करते थे कि फ्रेंडली ऑपोजिशन, मुक्का ये वो, उसके बावजूद वो अटल रहे इस बात पे कि किसी भी सूरत किसी आर्मी की बी टीम नहीं बनना, किसी आमिर की बी टीम नहीं बनना। और दूसरी तरफ ये बात भी मेरा ख्याल है सही है कि कोई आमिर बनने के लिए यहाँ इस वक्त बैठा भी नहीं था। जनरल क्यानी का भी जो रोल है, मेरा ख्याल है वो भी एक अच्छा रोल रहा है इस दौर में। अच्छा नसीम साहिबा, आज असेंबली के अंदर अचकज़ई साहब ने तकरीर की, उसने जहांगीर करामत की बड़ी तारीफ की। उसने कहा कि ऐवान उसको बिल्कुल अप्रिशिएट करे। तो आप नहीं समझते कि आगे दिनों में जाके जनरल क्यानी के लिए भी ऐसी कोई असेंबली से आएगी एप्रिसिएशन? देखिए ना, आज तो आपके ये खुर्शीद शाह नहीं, ये अमीन फ़हीम साहब ने तो तारीफ की। उन्होंने कहा कि ना कि उन्होंने जनरल क्यानी की तारीफ की, उन्होंने उनकी भी तारीफ की, एजेंसीज की भी, सिक्योरिटी एजेंसीज की भी। तो आगे जाके क्या तारीफ करने की बात है, वो तो सब देख रहे हैं कि उतार चढ़ाव रहा 5 साल में, लेकिन उसके बावजूद कि कोई भी ना कोई निकला बैरिक से, ना कोई और किसी ने कोई ऐसा खेल खेलने की कोशिश की कि जमहूरियत को पटरी से उतारे। तो मेरा ख्याल है पाकिस्तान में आज के दिन आइन की फतह हुई है, लोगों की फतह हुई है, और ये बहुत एक अहम आज मौका था जहाँ के 2 मेजर जो पॉलिटिकल पार्टीज के लीडर्स हैं, जो कि यकीनन बड़ा टफ वक्त भी देखा इन्होंने पिछले 5 सालों में, उसके बावजूद ये वहाँ मौजूद थे। और डाइस पे जो हमने देखा कि प्रेसिडेंट जरदारी दे रहे थे हल्फ उनको, प्राइम मिनिस्टर साहब को, तो ये बड़ी हमारे लिए तो बहुत ही एक खुशी का मौका था, और हम बहुत खुश हैं कि हमने इसको आज खुद ज़ाती तौर पर देखा। ये बड़ा एक तारीखी मौका पाकिस्तान के लिए, और बहैसियत एक पाकिस्तानी के हमें लगता है कि ये बहुत ही हमें फख्र होना चाहिए कि कितनी मुश्किल हम वक्तों से गुजरे हैं। अच्छा नसीम साहबा, अचकज़ई साहब 2-3 दिन से काफ़ी इस्टेब्लिशमेंट के ऊपर, मिलिट्री के ऊपर, एजेंसीज के ऊपर काफ़ी वो बरस रहे हैं। आज भी उसने एक बात उसने की कि जो हुआ उसको छोड़ दें। आपको लग नहीं रहा कि मुशर्रफ के हवाले से कोई एग्जिट प्लान तय हो रहा है, उसके लिए अचकज़ई साहब कोई माहौल बना रहे हैं? मैं आपको बताऊं, अचकज़ई साहब तो जो फरमा रहे थे ठीक था, लेकिन मुझे आप चाहिए कि मुशर्रफ साहब के हवाले से ये मुशर्रफ साहब पर केस आप करेंगे तो उनके कोलैबोरेटर्स पर करेंगे, उनके कोलैबोरेटर्स पर करेंगे तो पता नहीं कितने 50 या 60 या 70 बैठे हैं पीएमएलएन में, बड़ी पलटून है, पीपल्स पार्टी में भी पूरी पलटून है ना, उसमें एक जुडिशरी भी बैठी है। तो ये इसलिए आप ऐसी खुदाई शुरू कर दें इस मुल्क में, हर तरफ आप लोगों पर तबर्रा पड़े, और अगर आप कुछ कर नहीं सकते तो बस रुक जाएं, बहुत हो गई एक नेगेटिव एनर्जी करते हुए। मेरा अपना जाती ख्याल है कि जनरल मुशर्रफ को जो सजा मिलनी थी वो बड़ी उनको मिल चुकी है सजा। आज वो टीवी तो देख रहे होंगे कहीं ना कहीं बैठे, तो क्या समझ रहे होंगे, और पूरी कौम ने एक पूरी सही तरीके से देख लिया और कह दिया और एक वोट दे दिया कि जो जनरल मुशर्रफ ने कहा था वो गलत था। और जिस तरह जनरल मुशर्रफ जिस हाल में इस वक्त हैं,
वो हाल ही खुद एक सजा है। अच्छा नसीम साहब, ये मियाँ साहब के लिए चैलेंजेस बहुत हैं, वार ऑन टेरर से लेके देखें कि भाई यहाँ पे एनर्जी क्राइसिस है और इकानमी की बड़ी बुरी हालत है। इन चैलेंजेस में आप कितना समझती हैं कि मियाँ साहब कितना कोई कर गुजरने में कामयाब होंगे अगले 5 साल में? देखिए ये मेरे लिए तो बड़ा मुश्किल है, लेकिन ये मुझे इसमें कोई शक नहीं कि नवाज शरीफ साहब समझते हैं कि जो मुश्किल, वो तो कोई अंधा भी बैठा होगा पाकिस्तान में, उसको नजर आ रहा है इस वक्त क्या मुश्किलात हैं। दूसरा ये कि उन्होंने अपनी टीम्स को लगाया हुआ है कि तैयारी करें कि इनके जैसे इसाफदार साहब हैं कि वो कुछ हफ्तों से बैठे वो बजट की तैयारी कर रहे हैं, कि वो लोग काम करने की कोशिश करें। वो तो वक्त बताएगा कि कितने ये कामयाब होते हैं, लेकिन मेरा ख्याल है कि इनका अज़म तो है पूरा कि ये बहुत शुक्रिया आपका नसीम ज़हरा साहब। आप मेरा ख्याल है कि लाइन में कोई प्रॉब्लम आ रही है, हम आपकी आवाज़ सही सुन नहीं पा रहे। बहुत शुक्रिया आपका। अच्छा रज़ाक साहब, नसीम ज़हरा साहब जी आख़िरी ॻाल्हि त कट थी वई, उन लाइ माज़रत, पर तव्हां सम्झो पिया त हीअ जेका ॻाल्हि तव्हां बि कई सवेरे जा साहब खां, त ईअं पियो लॻे त जहिड़ो कर को माहौल ठाहिजे। हाणे जेको थियो सो थियो, ऐं ज़ाहिरा उन में मुशर्रफ जे लाइ वॾे वॾी सज़ा आई आहे त डेमोक्रेसी वॉज़ द बेस्ट रिवेंज जे वरितो, जो अॼु ज़रदारी साहब कसम पियो ॾिए। मियां साहब ॾिसो एक्चुअल छा मुंहिंजी कल्ह ॻाल्हि थी मुशर्रफ जो वकील आहे इब्राहिम सत्ती, सो मक़सदु इहो त उहो ॿुधाए पियो त हीअ जेका पिटीशन दाख़िल थियल आहिनि संगीन गद्दारी जे केस जे हवाले सां, उन चयो त हिन जी का अहमियत न आहे। असल मसइलो इहो आहे त जज नज़रबंदी केस में कल्ह शौकत अज़ीज़ सिद्दीक़ी बेंच खां धार थी विया। हाणे जी ॿियो जज ईंदो त इन ॻाल्हि जा काफ़ी इम्कान आहिनि त उनजी ज़मानत थी वञे। अकबर बुगटी केस जेको दाख़िल आहे उन में पुलिस को बयान वग़ैरह हेसि ताईं न वरितो आहे, इन करे लॻे ईअं पियो। छो तव्हांखे यादि हूंदो त मोहतरमा जे केस जे अंदरि जेको प्रोसिक्यूटर हो FIA जो, उहो मारिजी वियो, त ज़ाहिर आहे उन तरह सां उहो प्रोसिक्यूशन ई कोन थी सघंदी। त मूंखे त 2-4 शयूं आहिनि। तव्हां ॾिसो न चौधरी शुजात जी स्टेटमेंट त मुशर्रफ हलियो वेंदो, जनरल ज़िया जो जेको पुटु आहे एजाज़ उल हक़, उनजी ॻाल्हि, पर ठीकु आहे असां उनखे ॾिसूं। पर अॼु अचकज़ई जी जेका ॻाल्हि आहे उहा इंतई मानाख़ेज़ इन हवाले सां बि आहे त उनजी चवणु ठीकु आहे, मूंखे त ठीकु आहे। जेकर छो ॾिसो न, इहा हिकिड़ी ज़मीनी हक़ीक़त आहे त जनरल मुशर्रफ नवाज़ शरीफ़ खे न हटायो, पाकिस्तान जी फ़ौज हटायो हो, उनजो फ़ैसिलो हुओ। जनरल मुशर्रफ त कराची में हुयो। हिन वक़्तु ॻाल्हि इहा थी रही आहे, तव्हां हिकिड़े माण्हू खे नसीम बि ॻाल्हि पई करे त हिकिड़े फ़र्द वाहिद खे तव्हां छॾियो, उनजे पुठियां त उनखे कोलेबरेट करण वारा, कोऑपरेशन करण वारा, पुठियां त ब्रिगेड हुई, पूरी पलटून हुई, पॉलिटिकल पलटून बि हुई। ज़ाहिर अधु जेके अॼु MNA वेठा आहिनि जे अंदरि या क्यू जा माण्हू आहिनि पीपल्स पार्टी में, त शायदि एतिरा माण्हू कोन। ख़ुदि ॾिसो न, आम ॾिसो हिन मुल्क जे अंदरि अॼु जॾहिं असां मियां नवाज़ शरीफ़ टियों भेरो वज़ीर आज़म थियो आहे हिकिड़ो जमहूरी तरीक़े सां, उहो बि त हिकिड़े दौर आमराणे दौर जी पैदावार आहिनि। इहो हिन मुल्क में छा त घणो अरसो रहियो आहे, तंहिंजे करे उहे उन्हनि सियासी माण्हू उहे इन क़िस्म जा पैदा कया जेके अॻिते हली ताक़तवर थी विया। उहे अहिड़ा ताक़तवर थी विया जो ख़ुदि जमहूरियत जा हाणे दावेदार आहिनि, हिकिड़ी ॻाल्हि। पर अॼु हिकिड़ो ॿियो तव्हांखे ॿुधायां, पर आहिनि उहे सिंगल पार्टियूं, शेख रशीद, एजाज़ उल हक़ तव्हां ॾिठा पार्लियामेंट में, उनखे तकरीर करण जो शौक़ु हो, तकरीर बाज़ी जो मामिलो हो। अच्छा रज़ाक साहब, टाइम घटि आहे, आख़िरी हिकु ॻाल्हि, हीअ जेको मियां साहब जी प्लान ऐं प्रायोरिटी त ज़ाहिर वार ऑन टेरर आहे, इकॉनमी जो इशू आहे, एनर्जी आहे, ॿियो बि आहे, तव्हां छा पिया सम्झो त जेको अॼु चयो पियो त मुंहिंजी टीम्स कमु कनि पियूं, असीं डिटेल प्लान चाकआउट बि कंदासीं, केतिरो सीरियस एफर्ट तव्हांखे लॻे थी? त मूंखे ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त तव्हां जंहिं ॾींहुं फ़ैसिलो कयो था तव्हांजी तरजीहात छा आहिनि, त अधु कमु तव्हांजो थी वेंदो, बाक़ी त उन ते तव्हांखे क़दम खणणा हूंदा आहिनि। सॼी ॻाल्हि इहा आहे त जेकर तव्हांजी नियत ठीकु आहे त बाक़ी मामला करण में को देरि नथी लॻे। असल ॻाल्हि इहा आहे। माज़ी में असां 5 सालनि में न किथे ईअं त कोन्हे त शादीशुदा जेको मुतवक़ा शादीशुदा जोड़ो हूंदो आहे उन में हिकिड़ी पार्टी राज़ी हूंदी आहे, चवंदी आहे अधु कमु तयारु आहे, बाक़ी अधु कमु राज़ी थी, त ज़रा अधु कमु त प्लान जो आहे। हाणे प्लान खां पोइ इम्प्लीमेंटेशन जेको आहे उहो वॾो इम्पोर्टेंट। असल ॻाल्हि इहा आहे त जेकर तव्हां इहो तइ करे था वठो त असांखे कमु करिणो आहे ऐं हर कम में जुगाड़ न आहिनि ॾिसणा, जितां असांखे के खांचा हुजनि, त पोइ त को इशू न आहे। ऐं तव्हां उहा सीरियसनेस ॾिसो पिया, मूंखे नज़र अचे थी। शायदि उहो जेको एक्स्ट्राऑर्डिनरी ख़ुशी ऐं जेको टाइम पीरियड हाणे ब्लैकमेलिंग जो इशू बि कोन्हे को, कुझु बि कोन्हे, मुकमल तौर ते हिननि वटि अची वियो, 2/3 मेजॉरिटी मियां साहब खे 232 वोट, अञा हुनखे ॿियो छा खपे। जेकर हिननि 5 सालनि में हे नथो करे त हिन जो हशर साॻियो ई उहो थींदो जेको हाणे पीपल्स पार्टी। चलो रज़ाक साहब, तव्हांजी वॾी महिरबानी जॉइन करण जी। नाज़रीन, तव्हां असांजे स्टूडियो में अॼु सीनियर सहाफ़ी असांजे सन TV जे सदजे रज़ाक खत्री साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। टेलीफोन लाइन ते मोहतरमा नसीम ज़हरा ऐं एजाज़ मेहर साहब जॉइन कयो।
मियां साहब यकीनन भारी मैंडेट सां हमेशह तशबीह ॾिनी वेंदी, पर अॼु हुनखे वाकई असेंबली जे अंदरि जेको वोट मिलियो उन में 342 जे ऐवान में 232 मेंबर बीहंदा 2/3 मेजॉरिटी हवाले सां मियां साहब खे 244 वोट मिलिया, त ऐं पंजाब जे अंदरि 2/3 मेजॉरिटी ऑलरेडी उन्हनि वटि आहे, त उहा नंबर गेम तमामु वॾी आलीशान आहे, एजेंडा तमामु वॾी आलीशान आहे, चैलेंजिस तमामु वॾा आहिनि। हाणे ॾिसजे त इहो इम्तिहान आहे त हीउ जेको चवनि था PMLN जा वर्कर शेर आया त हुन शेर जे अंदरि केतिरी क़ुवत ऐं ताक़त आहे जेका हिन मुल्क खे हिन धुबण मां दलदल मां ऐं मसलनि मां कढे। सुभाणे थींदासीं हाज़िर साॻे टाइम ते, तेसिताईं जी इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।